नाज़िन सॼे मुल्क जी तलहार में इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो चालीहो अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाए पियो वञे। हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे धती टीवी तलहार जो रिपोर्टर रुस्तम अली कहेरी। जी रुस्तम, आगाह कजो। जी बिल्कुल सॼे मुल्क जी तलार में भी चेल में हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम निहायत अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो पियो वञे। हिन वक़्तु असीं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त तलार जे मुख़्तलिफ़ इमाम बारगाह आहिनि, जंहिंमें मरकज़ी इमाम बारगाह कहरी बलोच इमाम बारगाह हसन इमाम बारगाह ते आज़ादारी जो सिलसिलो जारी है। जॾहिं त चेल में हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम के हवाले से तलार का 4 किलोमीटर परे दरगाह सैयद अलाउ बायो शाह रिज़वी का पैदल मातमी जुलूस बरामद थियो है, जो 4 किलोमीटर पैदल सफ़र करे तलार के इमाम बारगाह ज़ैनुल आबिदीन ते इख्तिताम पज़ीर थींदो। जंहिंखां पोइ तलार के मरकज़ी इमाम बारगाह मां मरकज़ी मातमी जुलूस बरामद थींदो, जेको पंहिंजे मुक़ररा रस्तनि खां थींदो शहर के मार्केट चौक ते पहुचंदो, जिते चौकारी मजलिस अज़ा बर्पा थींदी। जंहिंखां पोइ हुते ज़ंजीर ज़नी जो मातम भी कयो वेंदो। जॾहिं त सिक्योरिटी के हवाले से असीं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त SSP बदीन शाहनवाज़ चाचर के हुकम ते SHO तलार सईद अहमद चन्ना पारां सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया आहिनि। जॾहिं त उन सां गॾोगॾु हितां जा मक़ामी स्काउट जेके आहिनि अल मेहदी स्काउट, उहे पोइ हिते सिक्योरिटी जा फ़राइज़ सरअंजाम ॾेई रहिया आहिनि। जी